नाज़िर, मलीर बार एसोसिएशन जी चूंडनि लाइ पॉलिंग जो अमल जारी आहे। सदारती 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा रब नवाज़ मस्तोई खां। रब नवाज़, वधीक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मलीर बार एसोसिएशन जी इलेक्शन अॼु थी रही आहे, जंहिं चूंड जो अमल जेको आहे सो जारी आहे। तव्हां ॿुधाईंदो, रिटर्निंग ऑफिसर फ़हीम ज़िया, इलेक्शन कमिश्नर अरशद लांघा जी निगरानी में इलेक्शन थी रही आहे। जंहिं चूंडनि में टोटल 1741 वोटर पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमाल कंदा, जिन ते चूंडनि में सदर ऐं जनरल सेक्रेटरी ते चोटी जा मुक़ाबला मुतवक़ा आहिनि, जिन ते सदर जे उहिदे ते 5 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि, जंहिंमें सदर ते इरशाद शर, हैदर बख्श अंसारी ऐं चोटी जो मुक़ाबलो थींदो, जिन ते जनरल सेक्रेटरी ते 3 उम्मीदवार पंहिंजी क़िस्मत आज़माए रहिया आहिनि, जिन में मुजीब मशहूरी फैज़ अली समूह, अज़हर अली समूह चूंडनि में हिसो वठी रहिया आहिनि। तव्हां ॿुधायो, जनरल सेक्रेटरी ते मुजीब मशहूरी जो पलड़ो भारी लॻी रहियो आहे, जिन ते नायब सदर ते 3 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। जॉइंट सेक्रेटरी नज़ीर गोरड़ ऐं मुश्ताक राजपर, सदाम हुसैन ढोमकी, अब्दुल समद बलोच ऐं लाइब्रेरियन लाइ रुबीना इकरार खान हिसो वठी रहिया आहिनि। तव्हां ॿुधायो, हुननि पोलिंग जो अमल अॼु सुबुह 9 वॻे खां जारी आहे, जेको बिना वक़्फ़े शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। जी रब नवाज़, तफ़सील खां आगाह करण जे लाइ महिरबानी।